पोज़ार वॾा नंगरेजा टालपुर जेको लिंक रोड आहे उन ते मौजूदु आहियूं ऐं हीउ जेको लिंक रोड जेको सिंध हुकूमत जे तरफ़ां जेको सो मथां टेंडर त थी आयो आहे पर उन हवाले सां जेको ठेकेदार आहे उन जेको पथर हिन महिल लारायो आहे 4 महीना गुज़रण बावजूदि हिन महिल ताईं अञा ताईं जेको सो ख़बर न आहे त काॾे ग़ाइबु थी वियो आहे। उन हवाले सां अचो त तुंहिंजे ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन जो वधीक छा चवणु आहे इन जे बारे में। ठेकेदार पत्थर त लहराया पर गुज़िरियल 4 महीननि खां पोइ उन जी का बि सार न लधी। ही जेके पत्थर आहिनि माण्हुनि जे लाइ वॾो अज़ाब बणिजी चुका आहिनि। ही जेके वॾियूं गाॾियूं आहिनि उन जे टायरनि मां निकिरी जेके नंढियूं मोटरसाइकिलूं आहिनि उन्हनि जे माण्हुनि खे वञी लॻनि था ऐं केतिरा ई माण्हू इन में ज़ख़्मी ऐं हिकु ॿ माण्हू त इन में फ़ौत थी चुका आहिनि। गवर्नमेंट त ही जेके सुख ऐं सहूलियतुनि जे लाइ टेंडर ॾिना रोड ॾिना पर ही जेके ठेकेदार आहिनि ख़बर न आहे त कहिड़े सबब जे करे ही जेको कमु आहे गुज़िरियल 4 महीननि खां बंदि आहे ऐं ही जेको कमु सहूलियत जे बजाय माण्हुनि जा ॾुख वधाए रहियो आहे। ईअं रोड ते रखी वियो आहे सिर्फ़ु न को हुनखे हिकु साइड ते न को हुनजी जेको आहे कंपेक्शन थी आहे न को छा कुझु बि न। ऐं हिकिड़ो 2 नंबर पथर जंहिंमें जेको आहे डस्ट बि मौजूदु आहे। डस्ट वारो पथर जेको कॾहिं हलंदो कोन्हे। रोड जा शोल्डर जेके आहिनि उहे पटे करे जेको आहे हिकु पासे ॾे उन्हनि ते पथर विछाए कोन ऐं डिगड़ियूं करे लाहे रखी वियो आहे। ऐं असां इंतिज़ामिया खे अपील कयूं सिंध गवर्नमेंट खे DC खैरपुर खे त इन जो नोटिस वठनि। हीउ पथर जेको आहे इन खां ठेकेदार खणाए ऐं हिकिड़ो नाक़िस पथर आहे सुठो पथर रखाइनि। ख़राबु आहे रोड 4 महीना थी विया आहिनि त जेको आहे ठेकेदार जेको आहे पथर लाइ हलियो वियो आहे। केतिरा एक्सीडेंट थिया आहिनि रोड ते ऐं असां हुकूमत खे अपील था कयूं त हीअ रोड जल्द में जल्द ठारायो वञे। काफ़ी टाइम थी वियो आहे ठेकेदार हिन रोड खे छॾे हलियो वियो आहे। शाम सुबुह असां अचूं था ॾाढी तकलीफ़ आहे। पत्थर ई पत्थर रुगो गाॾियुनि जा एक्सीडेंट लॻा पिया आहिनि। ॾाढा हालात ख़राब लॻी पिया ॾाढी। असां वटि एक्सीडेंट जा केस बि इलाही वधी विया आहिनि हिते। आला अख्तर उन्हनि अपील कई आहे त ख़ुदा हिन रोड जे ठेकेदार खे जल्द खां जल्द जेको सो हुनजे ख़िलाफ़ु नोटिस वठी ऐं हिन कानूनी कार्रवाई कई वञे या जेको जल्द खां जल्द जेको सो हीअ रोड तामीर कराए वञे त जीअं असांजी बेचैनी ख़तमु थी वञे। कैमरामैन वकील सां गॾु M सफदर प्यार अवामी आवाज़ TV पोज़ार वॾा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।